तकरीबन 70,25,000 अमाउंट डिस्ट्रीब्यूट किया है। तकरीबन 71 असांजा खिलाड़ी जेके मुस्तहिक हुआ उनखे एंडोमेंट कम्युनिटी एग्जामिन कयो ऐं जेके डिज़र्विंग हुआ जहिड़े हिसाब सां उन्हनि खे सैंक्शन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं अमीर हसन सोलंकी। असां हींअर मौजूदु आहियूं कराची जे सदर जे इलाइक़े में सिंध बॉय एसोसिएशन जे ऑफिस में असां मौजूदु आहियूं ऐं हिते कुझु रिटायर पहलवान अहिड़ा आयल आहिनि जंहिंजा ॿाहूं भॼी पियूं, जंहिंजूं टंगूं भॼी पियूं, जेके बीमार मीहा ऐं उन्हनि खे अॼु कुझु गवर्नमेंट जे हिसाब सां कुझु मिलंदो। ॾिसूं था हिननि खे छा था गवर्नमेंट वारा ॾियनि, कहिड़ो क़दर था हिननि जो कनि। जेके शेर सिंध पहलवान बि थी चुका आहिनि ऐं बाक़ी हिन जे बारे में बहिराम ख़ासकली खां पुछंदासीं। जी नाज़रीन, असां सां गॾु आहे सिंध एसोसिएशन जो कोच सर बहिराम ख़ासकली ऐं हिन खां पुछंदासीं त हीउ प्रोग्राम कंहिं करायो आहे, छा आहे। एंडोमेंट फंड मिलंदो आहे सिंध स्पोर्ट बोर्ड जे तरफ़ां ऐं इन में वफ़ाक़ी खां ईंदो आहे फंड एंडोमेंट ऐं सेक्रेटरी स्पोर्ट जे ताउन सां हीअ असांखे मिलंदो आहे। हर साल जेके बीमार आहिनि, साल में जेके बि बीमार आहिनि उन्हनि जे लाइ बजट सेक्रेटरी साहिबु रखंदो आहे। घणो बजट मिलंदो आहे? छा बजट जहिड़ी बीमारी हूंदी आहे पहलवान खे या कंहिं बीमार खे त ओहिड़ी मसलो हूंदो आहे, उन हिसाब सां उहो घटि हूंदी त घटि पैसा मिलंदा, जेके वधि बीमारी हूंदी वधि पैसा मिलंदा। तक़रीबन घणा पहलवान खे रिटायर अची चुका आहिनि? तक़रीबन 42 उन्हनि में कहिड़ा कहिड़ा पहलवान थोरा ॿुधाईंदा असांखे? पहलवान असांजा त घणा आहिनि, केतिरे केतिरे तोखे नाला ॿुधायां। पहलवान अयूब लुंड, अयूब गुरफत, पहलवान मोहम्मद अली गिरोई है, पहलवान गुलहसन मला है। चलो नाज़रीन, असां उहे पहलवान तव्हांखे मिलाईंदा ऐं उन्हनि खां नाला बि पंहिंजा पुछंदासीं ऐं पहलवानी उन्हनि खां तव्हां पुछी छो त असां नाला काफ़ी सारा आहिनि, कुझु असांखे यादि आहिनि, कुझु यादि न आहिनि, असां उन्हनि खां पुछी वठूं था। ठीकु आहे, ठीकु आहे। जी नाज़रीन, असां सां गॾु आहे सैयद जानिब शाह, जेको टंग खां माज़ूर थियो, कैंसर जे करे उन टंग कटणी पई, वॾो पहलवान थियो ऐं सिंध जो हींअर उहिदेदार बि आहे। ऐं तव्हांजो वॾो कहिड़ो ऐं टंग में तव्हांखे छा थियो? शुगर मां कटिजी शुगर मां टंग कटिजी वई। हींअर उनजो साईं जो फर्ज़ंद विड़े पियो सैयद सादिक अली शाह ऐं मूंसां गॾु पहलवान माशूक खोसो बि गॾु आहे ऐं साईं जी टंग शुगर जे करे कटिजी वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं ॿियनि पहलवाननि जो साईं तव्हांजो नालो? नालो मोहम्मद बशीर। तव्हां मल पहलवान आहियो? तव्हां मल पहलवान आहियो? घणो टाइम तव्हां मल विड़ा? मल असां सिंध पंजाब विड़ा आहियूं। असां 12 माण्हुनि ख़बर आहे सभु ॿुधाई ऐं ऑपरेशन कराईसीं। केस जो घोड़ो थी वियो। किथे थियो? छाजी कहिड़ी बीमारी? घोड़ो हिते थी वियो साम्हूं। शुगर जी बीमारी कटी। शुगर जी बीमारी। घणो टाइम तव्हां मल विड़ियो? मल से तकरीबन 35 साल थिया। 35 साल। जी चाचा साईं, तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद बख्श। ऐं मसइलो छा आहे तव्हांखे? बीमारी कहिड़ी आहे? बीमारी गुर्दनि जी ख़राबी आहे ऐं साईं शुगर आहे, वॾी बीमारी लॻी। वॾी बीमारी। तव्हांजो नालो? गुलाम सरवर। गुलाम सरवर। तव्हांजे साईं छा मसइलो आहे? शुगर ब्लड प्रेशर। तव्हांजो नालो? नज़ीर अहमद मला। तव्हांजो साईं छा मसइलो आहे? बांह भॼी पई मल में गॾु मल में भॼी पयूं वरी मांदे ख़राबी। तव्हांजो नालो? इम्तियाज़ अली भाइटो हुयो, शुगर बि हो, टीबी बि थी वई, मां बगल हुआ, हलण फिरण खां सभु लाचार हो। वो कंहिंजो? दादलो शीदी जो ही आहे, वाइटो आहे, लाल मोहम्मद जेको पाण वर्सी बि कराईंदो। जी जी, जेको पाण वर्सी बि कराईंदो। ऐं हिते काफ़ी बेवाऊं बि आयल आहिनि जेके पहलवाननि जूं। साईं तव्हांजो नालो? पहलवान जाफ़र वसाण। तव्हांजो साईं छा मसलो? जी साईं जी साईं तव्हांजो मसलो? साईं मसलो कंडो मुंहिंजो जेल जो बगल आहे, टीबी आहे, भई गोॾा बगल, मुस्बा बांह बगल आहे, सभु पहलवान मुंहिंजा सभु बगल आहे। जी साईं मीर जी नालो छा? मीर। तव्हांखे छा आहे? साईं तव्हांजो नालो? तव्हांजो छा मसलो आहे?
मुंहिंजो मसइलो फाल जे झटको ॿाहिरि आहे शुकुर बि बाम मुंहिंजी भॻल आहे। जी साईं तव्हांजो नालो? मुमताज़ अली बुगटी। मुमताज़ अली बुगटी। तव्हांजो छा मसइलो आहे? साई जो साई आहे। सर तव्हांजो नालो? गुलाम मोहम्मद साहब तव्हांजो छा? टीबी पोइ मां टिकू गरम गुर्दनि जो मसइलो मतिलबु नक भॼी वियो। हलो साईं महिरबानी। सर तव्हांजो नालो? गुलाम अब्बास। पूरो नालो ॿुधायो। गुलामाबाद बुर्दी। गुलामाबाद बुर्दी। तव्हांजो छा मसइलो आहे? असांखे बस बाबा मलमी बगा। तव्हांजो नालो? अयाज़ अली। फयाज़ अली। अयाज़ अली सेड़ो। अलाए सेड़ो। तव्हांखे छा थियो आहे? तव्हांजो छा मसइलो आहे तव्हांजो? असांजो मसइलो इहो आहे असांजो पहलवान हाजी मोहम्मद आसिलो न हुन मूंखे गोॾे में सूरु आहे। गोॾे में सूरु। महिरबानी। सर तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो पहलवान गुलशन मुलाद। तव्हांजो साईं छा मसइलो आहे? असांजो मसइलो इहो बीमारी सीमारी कहिड़ी अथव? बवासीर जी बीमारी आहे बवासीर। ऐं गोॾा ॿई कमु छॾिया मलमी। मल में जी जी तक़रीबन 30-32 साल खां मल विढ़ी चुका आहियूं। माशाल्लाह। खोड़ सारा शागिर्द बि आहिनि उहे अञा विढ़नि पिया। तव्हांजो नालो? सही नालो मोहम्मद अयूब लुंड। मोहम्मद अयूब लुंड। नवाब साहिब। तव्हांजो मसइलो साईं? मसइलो इहो वटि असां बीमार आहियूं शुगर जा मरीज़ आहियूं। शुगर जा मरीज़। शुगर में पेर फाटी पिया आहिनि। उन साईं बादशाह जे दरखास्त जी महिरबानी कई दिल जा बीमारीअ उन जा बि आज़वा शुक्रगुज़ार उन जे लाइ असां महिरबानी। तबियत सही न आहे। महिरबानी। जी नाज़रीन असां सां मदद अली बबर सांगड़ ज़िले जो पहलवान गॾु आहे। जी मदद तव्हां असांखे ॿुधाइजो छा मसइलो आहे तव्हांखे? बीमार आहियां साई आहे कारी टिबी आहे शुकुर आहे। अलाह माफ़ी ॾींदो। महिरबानी। हलो मां मोहम्मद अली फिरोज। तव्हांजो साईं छा मसइलो आहे तव्हां? मुंहिंजो जिगर जो मसइलो आहे मेटाबॉलिज़म जो वज़न ॾींहुं ॾींहुं पियो वधंदो वञे। हलो साईं। तव्हांजो नालो? शेरली जोगी। जी शेरली जोगी। शेरली जोगी। तव्हांजो छा आहे मसइलो? मसइलो ब्लड प्रेशर हाई, शुगर हाई, कारी साई, साईं ये बीमारी को क़यामत की सज़ाएं पिया लोट। अलाह माफ़ी। जी साईं तव्हां कंहिंसां गॾु तव्हांजो नालो ॿुधाइजो पहिरियों? पहलवान मोहम्मद मुराद मंगणार जो भाउ आहियां। जी। मुंहिंजी घरवारी गॾु आई आहे। हू फौत थियो 2013 फेबरवरी में ऐं उनजे लाइ माना उन बेवा आई आहे उनखे। सही सही महिरबानी साईं। नालो? पहलवान अब्दुल्ला खत्री। तव्हां? बि पंहिंजे हैदराबाद में जनरल सेक्रेटरी आहियां। जी जी मोहम्मद मुराद मरहूम ॿुधायो भाउ माण्हू असांजो। साईं मसइलो तव्हांजो हींअर छा आहे? उन्हनि खे गॾु वठी आया गॾु आहियो कैसे? उन्हनि खे गॾु वठी आया ख़बर ई कोन्हे उसां दादले सिधी ॿुधायो जी जी मोहम्मद मुराद जी उनजी वाइफ सां तव्हां घरवारी सां गॾु आया आहियो? घरवारी ऐं ॿियो दादलो सिधी जी भेण आहे। जी जी सही उनखे सही वठी आया। सही आहे महिरबानी साईं। ही ॿई दोस्त पंहिंजे पहलवाननि जी बेवाउनि सां भाॼियुनि सां गॾु आया आहिनि। तव्हांजो नालो? अदा मीर हसन। मुंहिंजो नालो डॉक्टर भंवर लाल आहे। जी हा। मूंखे प्यार में डॉक्टर चवंदा आहिनि। आउं 20 साल मल में जो आहियां जी जी ऐं मूंखे 4-5 साल खां तकलीफ़ आहे शुगर जी। जी जी ऐं दिलि जो मुक़ाबिलो सरकारी बि मुक़ाबिला कया आहिनि ऐं प्राइवेट दरगाहनि जा मुक़ाबिला कया आहिनि। असीं शुक्रगुज़ार आहियूं असांजी सिंध सकाफ़त ऐं स्पोर्ट्स जा ऐं उस्ताद बहराम ख़ासि करी जा ऐं सॼी सथ जा जेके असांखां तावन करनि था असांजी मदद करनि था। असीं शुक्रगुज़ार आहियूं सिंध सेक्रेटरी जा ऐं मिनिस्टर साहिब जा शुक्रगुज़ार। महिरबानी साईं। तव्हांजो नालो? पहलवान सिपाही कास्किनी। साईं तव्हांजो छा मसइलो आहे? असांखे जी साह जी साक आहे, बीमारी आहे, फेफड़ ख़राबु आहिनि, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे। सही। जी साईं तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो सर इरफान अली मला जी हैदराबाद। तव्हांखे छा मसइलो आहे हींअर? असांखे साईं असांजो हींअर जेको कागज़ जमा कराया असां उन जो असांखे हींअर चेक मिलंदो ऐं असांखे मतिलबु हेपेटाइटिस आहे। हेपेटाइटिस। सही महिरबानी। जी साईं तव्हांजो नालो? अली ख़ान चंड। अली ख़ान चंद। वकील सरकार भेटाई माशाल्लाह साईं माशाल्लाह। तव्हांजो साईं छा मसइलो आहे? उहा मुंहिंजो कुल्हो भॻल आहे। कुल्लो भॻल आहे मलमी भॻवा। सही। सर तव्हांजो नालो? नालो मोहम्मद ईसा जी जमाली। तव्हांजो छा मसइलो आहे? पहलवान जी बाह मुंहिंजी टुटियल जी जी ऐं गोॾो नकल ऐं वाइदे जी ख़राब सूर पेट में तमामु चेल में बि सूर नमाज़ कोन पढ़ियो सघां नमाज़ वेठी थो पढ़ां
नमाज़ नथो पढ़ी सघे। चलो साईं अल्लाह माफ़ी ॾींदो। जी साईं तव्हांजो नालो? अली मुराद कोराई, अली मुराद कोराई। तव्हांजो साईं छा मसइलो आहे? ज़िलो उमरकोट। तव्हांजो मसइलो छा आहे? मसलो शुगर आहे। शुगर आहे। जी साईं तव्हांजो नालो? साईं आऊं गुणेश मल पालाना अमरकोट। तव्हांजो छा मसइलो आहे? साईं मुंहिंजो अटैक थियो आहे, मूंखे जेको मुंहिंजे दिलि जा वाल ख़राबु थी विया। हींअर मुंहिंजा दिलि जा वाल जेको आहिनि सो प्लास्टिक जा लॻल आहिनि। हिकिड़ो वाल ॿ लॻल आहिनि ऐं अञा ई 2 नालियूं ख़राबु आहिनि, उनजो इलाजु करायां पियो। जी साईं महिरबानी। साईं तव्हांजो नालो? साईं मोहिब साहिब अथव। तव्हांजो साईं छा मसइलो आहे? साईं एक्सीडेंट में टंग टुटी हुई। एक्सीडेंट में? सही। जी नाज़रीन, ही त तव्हांजो ॼातल सुञातल वदीन ज़िले जो अनौसर आहे जेको पहलवान थी गुज़रियो आहे कराची जी। ख़ैर मोहम्मद भट्टी खां पुछंदासीं हींअर हिन जी सूरत हाल छा आहे। साईं तव्हांजो हींअर छा मसइलो आहे? साईं असांखे सिंध स्पोर्ट्स बोर्ड रांदियुनि वारो इदारो जेको आहे सालाना हिकिड़ी इंडोमेंट फंड ईंदो आहे बीमार मलनि जे लाइ। ऐं असांखे हिकिड़ो 2 चकर पहलवाननि खे मिलिया आहिनि। वरी ही 3 मुंहिंजे ख़्याल में 4थी किस्त आहे। उन्हनि में जेके माज़ूर थी वेंदा आहिनि पहलवान, जी जी, काफ़ी अरसे खां मल विढ़ंदा आहिनि। उन्हनि जा खाधा वाधा जेके हूंदा आहिनि, खाधो पीतो उहो भारी हूंदो आहे। कंहिंजो हॾु निकिरी पवंदो आहे रांदि दौरान, या कंहिंखे पथरी थी वेंदी। मूंखे गुर्दनि जी तकलीफ़ आहे ऐं गोॾनि में तकलीफ़ आहे। काफ़ी अहिड़ा मल पहलवान हिते आया आहिनि वीचारा जेके हली नथा सघनि। कंहिंखे कारी साई आहे, कंहिंखे धक लॻल आहे, कंहिंजी ॿाह भॻल आहे, कंहिंजी टंग भॻल आहे। उनखे सरकारी तौरु जेको आहे हिकिड़ी हुकूमत तरफ़ां ग्रांट ॾींदा आहिनि इलाज जे लाइ, बीमारनि जे लाइ। तक़रीबन 80 खनि अॼु पहलवान खे गॾु थिया आहिनि। हिनखे सेक्रेटरी स्पोर्ट्स जेको आहे इम्तियाज़ अली शाह साहब उन्हनि खे घुरायो आहे। अॼु चेक वग़ैरह उन्हनि खे ॾींदो। उनजे लाइ असीं सभु गॾु। महिरबानी साईं। साईं नालो प्यार अली भट्टी। प्यार अली भट्टी। पीर मोहम्मद कार्ड में आहे गुरुकुल में। तव्हांजो साईं छा मसइलो आहे? ऐं मुंहिंजो असल ॻाल्हि बदीन जो मल पहलवान आहे। मुंहिंजो मसइलो आहे त ॿाह कुल्हे खां क्रेक थियल आहे, टुटल आहे मल में थी। मल में जी जी। ऐं हिकिड़ो गोॾो निकितल आहे कभी टंग जो। इन जे करे हाणे जेको मल कोन था विढ़ सघो। हाणे ईअं वेठा हूंदा आहियूं, मल ॾिसंदा आहियूं, विढ़ण खां वेझी वियासीं। चलो महिरबानी। पहुचम तो भली काल चऊं था साईं खे अर्ज़ु आहे त मथे स्टेज पहुचूं। जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॼाई मंगा, रियथ में रियथ थूणीअ तूं छपल तूं छां गुजारो कहाँ तोखे मालूम सभु का। हूँ तो ये तकलीफ है बिल्कुल साथी हमेशा रही है काम किया। स्पोर्ट्स डिपार्टमेंट की तरफा सेक्रेटरी साहब गुजर साहब कोरोना मुझे बिना था वही की रवायत के बरकरार रखी गई इंस्टीट्यूशन में। लेकिन ॾाढी मुश्किलात घणी रहे जेके बेरोज़गार बीमार आहिनि उन्हनि खे इलाही शदीद माली मुश्किलात में आहिनि। सेक्रेटरी साहब जो असल में स्पोर्ट्स डिपार्टमेंट जे हथ में या जो मिनिस्टर खां जेको कुझु आहे उहो बराबरि तरीक़े सां थी रहियो आहे। इंशाअल्लाह थींदो रहंदो। असां तकरीबन शुरू कयूं त असांजो हिकिड़ो सीनियर असांजो खिलाड़ी आहे मोहम्मद इब्राहिम अब्बास साहब 2 दफ़ा गोल्ड मेडल करे चुको आहे ऐं प्राइम मिनिस्टर जो अवार्ड मिलियो आहे। साइंसनि जे लाइ अजरक खणी आया आहिनि। पाण तकलीफ़ कई अथनि, हालांकि साईं हिन विषय खां आगे पर तकलीफ़ करे आया आहिनि त साईं खे अजरक कराईंदा। मोहम्मद इब्राहिम अब्बासी साहब खे चयो साईं तव्हां हिते ॿियो साईं हेठि था अचो, तव्हां तकलीफ़ न कयो वधीक जी साईं अचनि था हेठि। मोहम्मद इब्राहिम इम्तियाज़ शाह के मोहब्बत जो भी अजरक जो इकराम जो तोहफ़ो पेश कयो साईं इम्तियाज़ शाह साहब। आराम सां लाइन करे चेक वठण जेको पहिरियों नालो आहे नाले सां असां जेको पहिरियों चेक आयो आहे 2 लख रुपयनि जो। साईं काफ़ी सीनियर खिलाड़ी कई दफ़ा दरख़्वास्त ॾियण जे बावजूद
शहजादी हिते आहिनि मौजूद 50,000 रुपए जो अमाउंट है बेवा खातून हुसैन हिंद मुसलमान साहिब समीरा का जाहिदा मुसलमान जाहिदा 50,000 रुपए चेक है वो जो उसूल कर सेक्रेटरी साहब मुसलमान समीरा का मुझे उसूल के हुए मुसलमान जाहिदा उनकी जाल बेवा है रेशमा खातून जाल दीदार उन्हें लाख चेक है दीदार रेशमा खातून बेवा दीदार 2 लाख रुपए का चेक है सैयद इम्तियाज अली शाह सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड एक्टिविटीज एट द फार्म उनके 2 लाख रुपए का चेक है बेचारा याद है अली बख्शमीर पर रेशमा मुझे आप 50,000 रुपए का चेक है रेशमा मिस्टर बदर कादर पुत्र है गुलाम सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड इंटरप्राइजेज फार्म सेक्रेटरी साहब हमारे से काम हमारे सेक्रेटरी साहब हमारे पास साहब पीछे देना टीवी चैनल यूसुफ फुटबॉल 2 लाख रुपए का चेक है 2 लाख रुपए का चेक है अमाउंट सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड इंटरप्राइजेज सैयद इम्तियाज अली शाह खान चेक उसूल मुसलमान मोहम्मद सिद्दी बॉक्सिंग के ऊपर खिलाड़ी जो मिला है चेक है मुसलमान बेवा अमीना है वो जनरल सेक्रेटरी स्पोर्ट्स का चेक उसूल है चेक मुसलमान अमीना बेवा मोहम्मद सिद्दी फुटबॉल बॉक्सिंग 1 लाख रुपए का चेक है मगर पहलवान मोहम्मद बेवा मुसलमान मुंगल 50,000 रुपए चेक है मुसलमान जुल्ल चल पंजो ताले से उसूल है सेक्रेटरी साहब मुसलमान मुंगल बेवा मोहम्मद मुराद के 50,000 रुपए का चेक का बना है जिनका इनकम फंड कमेटी के द्वारा 50,000 का निकाल मंत्री के जरिए चेक सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड इंटरप्राइजेज सेक्रेटरी शाह हाजरा खातून है जिनके चेक 50,000 जो सेक्रेटरी साहब हाजरा खातून गुलजमीरा अब्दुल रहीम फुटबॉल हो गई मुसलमान गुलजमीरा जैसे 50,000 रुपए सेक्रेटरी स्पोर्ट्स का गुलजमीरा उनका कोई मुसलमान मेहताब बेवा लाल मोहम्मद एक्स फुटबॉलर हो जिनके 50,000 रुपए चेक मंजूर देवाई कमेटी का सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड सैयद इम्तियाज अली शाह के चेक का मुसलमान मेहताब बेवा लाल मोहम्मद एक्स बॉक्सर मेहताब बेवा लाल मोहम्मद फुटबॉलर लाल मोहम्मद 50,000 रुपए का चेक अनवर हुसैन जी का बेवा मगर पहलवान अनवर हुसैन जी बेवा समाज जोरा जिला कमेटी 50,000 का रुपया चेक सेक्रेटरी स्पोर्ट्स के समाज जोरा मोहम्मद अली बिरोई मल पहलवान मोहम्मद अली बिरोई मुझे याद है मंजूर हुआ है कमेटी 1 लाख रुपए चेक मोहम्मद अली बिरोई
गवर्नमेंट कमेटी के मेंबर हैदर अली ने पण स्टिल दे दे ऐसा कंप्लीट था एडिशनल सेक्रेटरी स्पोर्ट्स मोहम्मद अली बिरोई जो चीफ सेक्रेटरी स्पोर्ट्स नोटेड मोहम्मद बख्श सराफ मिर्चा मुस्तमान मतलब पहलवान मोहम्मद बख्श मौजूद है अच्छे में जल्दी मोहम्मद बख्श आपको गुलाम सदर लाइन दे चुके हैं गुलाम सदर बहन तो लाइन में भी है मोहम्मद बख्श के सेक्रेटरी साहब ने चेक किया पंजाब मोहम्मद बख्श मतलब पहलवान है सेक्रेटरी स्पोर्ट्स से दिशा मन पहलवान मोहम्मद बख्श के पंजाब से उनका गुलाम सदर बेहन सराफ मोहम्मद मूसा बेहन उन्होंने पंजाब का जो चेक जो है सो सेक्रेटरी स्पोर्ट्स से दिशा उनका मिस्टर नजीर अहमद सराफ फरियाद दिलबर वो लाइन पे चल नजीर अहमद सेक्रेटरी साहब ने चेक किया है मजीद अहमद जनाब फरियाद दिलबर बिल्कुल का पहलवान है जिनकी पास कैंपेन कमेटी मंजूर करो मुझे तो 50,000 जो ज़्यादा चेक करे मन पहलवान मजीद अहमद सेक्रेटरी साहब मजीद अहमद ने चेक किया है उनका गुलाम अब्बास सलाम मोहम्मद खान बल्कि है जिला का पंजाब का गुलाम अब्बास गुलशन वाला तो लाइन पे चल तेरे गुलाम अब्बास का सलाम मोहम्मद खान बल्कि है पंजाब का जो चीफ है सेक्रेटरी स्पोर्ट्स से वो चीफ सुल्तान गुलाम अब्बास सलाम गुलाम अब्बास सलाम मोहम्मद खान गुलाम अब्बास सलाम मोहम्मद सुलेमान जिनका ठेकेदार के नीचे का काम करवाना है खास पहले काफी से गवर्नमेंट कमेटी मंजूर नहीं है सेक्रेटरी साहब हम चेक दे रहे हैं बोल सकते अब्दुल जब्बार फुल चेक है सेक्रेटरी साहब का चेक वसूल कर अब्दुल जब्बार फुल के सेक्रेटरी स्पोर्ट्स से दिशा वाला चेक लेने आए का चेक करने का दौरा जो मतलब मोहम्मद जनाब उमर और जो पूर्ण मन पहलवान है पंजाब का चेक मोहम्मद अयूब सेक्रेटरी साहब ने चेक किया सलाफ मोहम्मद रुकमान मौजूद है अच्छे में मोहम्मद रुकमान ने कहा कि जो चेक है डिमांड के लिए पास आ रही है गवर्नमेंट कमेटी मंजूर की है अलग तरीके से सेक्रेटरी स्पोर्ट्स अगर तो सलाफ मोहम्मद रुकमान जान से जारी करता चेक है अल्लाह ने सलाफ मोहम्मद रुकमान वाला अल्लाह अचल सलाफ सैद अहमद सुल्तान अहमद ने सुल्तान अहमद सलाफ फजल मोहम्मद आवाम मल पहलवान है सुल्तान अहमद सुल्तान अहमद अचल आवाम मल पहलवान है गवर्नमेंट कमेटी इरफान अली वल्ला सलाफ सैद मोहम्मद मल पहलवान है पंजाब का जो चेक है गवर्नमेंट कमेटी में क्या सेक्रेटरी स्पोर्ट्स सैयद दिशा इरफान अली वल्ला के गवर्नमेंट कमेटी में जो चेक है पंजाब
जेलापन इंटरव्यू कमेटी 75,000 इलाज पे गए वो पालो चेक शुरू से के साथ सिपाही खास करते सिपाही खास करते हाल करते 75,000 जेलापन चेक है अक्रम सलाम मोहम्मद उराव कमिश्नर बादशाह 75,000 चेक है सेकेंडरी स्पोर्ट्स से रिजाल शाह अतरफ के चेक किए जनाब भले दिन पंजाब में का चेक है अली खान चंद के सेकेंडरी स्पोर्ट्स पंजाब में का चेक उनका मोहम्मद अशफुद्दीन मोहम्मद अली बोती इसको मना किया था फोन करके इसने बोला कि मंगल को आज ही लगाना टाइल लगाने टाइल ना एक इसके जो ना महाभारत का कॉपी लगाना एक तीसरा बिल्कुल
कोच काफ़ी मन जे लाइ सेकेंड स्पोर्ट्स से बहराम सेकेंड उनखां पोइ गुलाम मोहम्मद मशहूर सनाफ मोहम्मद सूबा गुलाम मोहम्मद मशहूर पंजाब चेक है गुलाम मोहम्मद मशहूर गुलाम माजिद लाइन एचीवन माजिद रसूल सनाफ मोहम्मद मुनीब गुलाम मोहम्मद मशहूर पंजाब उनका पॉइंट माजिद रसूल सनाफ मोहम्मद मुनीब मलकलवाना एक जो चेक है जो गवर्नमेंट कमेटी में जो है काफ़ी इंजरीज हैं जिनके इलाज के सबसे दो है गवर्नमेंट कमेटी पेपर का मौजूद क्या है माजिद रसूल उनका करीब बख्श सनाफ मोहम्मद बख्श मलकलवाना पंजाब से चेक है सेकेंड स्पोर्ट्स मलकलवाना पंजाब चेक है सेकेंड स्पोर्ट्स निशान और नेता चांद चिंता बोला सकता है मोहम्मद अली कुटी सनाफ नसीर खान कुटी मलकलवाना मोहम्मद कुटी पंजाब का मुद्दा है सेकेंड स्पोर्ट्स मोहम्मद तारिक का जिंदगी में मोहम्मद तारिक मोहम्मद के सही हिसाब से मिलते हैं फुटबॉल में सनाफ काफी परेशान रहा इन दरख्वास्त के सनाफ मोहम्मद हनीफ को फुटबॉल में चेक किया गया। अभी जानिब शाह है सनाफ हारून शाह मलकलवान बहुत बड़े बड़ा नाम है मलका जानिब शाह 2 लाख रुपए का चेक सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड इंटरनेशनल से रिटायर शाह राशिया का जानिब शाह को चेक किया। जानिब शाह का मुहिब सनाफ मोहम्मद हनीफ सिंधी कलीम नाम भाई मार्को उनके सजाने वाला आदमी सुना पहलवान अपनी जिंदगी कितनी रात देने का
तो उनमें जो इतनी तेजी हुकूमत को फसाद हल करे मुझे फंड मिलता था सेकंड स्पोर्ट्स एंड इंटरफेरेंस से इम्तियाज शाह पुलिस के बदल में इम्तियाज चेक दे रहे हैं स्पोर्ट्स से इम्तियाज शाह मोहम्मद जामी शेख के 1 लाख रुपए में चेक दे रहे हैं मोहम्मद जामी शेख का नाफती मोहम्मद कबानी लाख रुपए में इम्तियाज चेक है इम्तियाज चेक जान मोहम्मद जवाब मंजूर फंडामेंटल कमेटी सेकंड स्पोर्ट्स एंड इंटरफेरेंस से इंटरनेशनल चेक कर रहे हैं उनका वो है मदद अली पंजाब इंटरनेशनल चेक है गवर्नमेंट फंड कमेटी मंजूर करो सेकंड स्पोर्ट्स साइन कर आणि माझे ग्राउंड्सची माझे हलके एसएसची काय सुसार सवाल का मैं वक्त से मदद करने वाले दौरान तमाम दरखास्त पाया लगा जो इस गवर्नमेंट पहले महीना बंद कर से वो सब जो कंपनी से जो ऑफिस बंद नहीं होने के बावजूद सेक्रेटरी साहब लोग ये के साथ खिलाड़ी है जरूर मुश्किल पर से कौन मन को खिलाड़ी नहीं करता सत्या रात का सामेदार का जो समझो इलाज कराना बंद किया जितना तेना चेकना का यो राउंड है जो जिन दरखास्त पाया गवर्नमेंट कमेटी है एक काम में घोड़ा कानून का अच्छा कानून के मंजूर नहीं देता है डिस्ट्रीब्यूशन की है मसे के साथ के मैं घोड़ा कपड़े में आऊं हैदर अली के चलो जो गवर्नमेंट कमेटी जो मेंबर है जे सदी जो काविश है हमारे चीफ मिनिस्टर से महादरी साहब की और उनकी टीम जो लुधियाना है और से शाह जो स्पैनर है और ये तकरीबन 7 मिलियन तक लोगों को डिस्ट्रीब्यूशन हुई है और इंशाल्लाह ये काविश होती रहेगी। ये पूरे पाकिस्तान में फर्स्ट टाइम सिंध जो है अपना कॉन्ट्रीब्यूशन डाल रही है और हम बहुत शुक्रगुजार हैं फाज़ाना साहब का और सेक्रेटरी स्पोर्ट्स साहब का जिन्होंने ये काविश की और चीफ मिनिस्टर की हिदायत पे और इंशाअल्लाह आगे भी ये सिलसिला चलता रहेगा और भी जो नेक्स्ट होगा इंशाअल्लाह साल में ये एक साल बाद जो है लेट हो चुका है लेकिन अब नेक्स्ट टाइम जो है ये जल्दी होगा और आप लोग का भी शुक्रिया जो यहाँ पर इतना टाइम निकाल के आए और बहुत ही सपोर्टिव है ये और जितने भी और भी कोई प्लेयर हैं अगर किसी का कोई जो रह गया हो जिसको फाइनेंशियली प्रॉब्लम हो और जो मेडिकली अनफिट हो किसी के भी प्लेयर हो या पाकिस्तान प्लेयर हो तो ये बहुत अच्छा प्लेटफॉर्म है और हम बहुत शुक्रगुजार हैं चीफ मिनिस्टर साहब के बगर खान नहर के और सैयद इम्तियाज अली शाह साहब के और डॉक्टर शाह साहब थैंक यू। पेशावर के असली मेंबर थे डॉक्टर के जो आए और प्रभाव करें शुक्रिया अदा भी करें कि वो असर बलोच बॉक्सिंग से ताल्लुक इनका असर बलोच जारी करवाना है और बॉक्सिंग फेडरेशन के मौजूदा हैं बैठे हुए तमाम मौजूदीन मैं सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ सेक्रेटरी साहब का कि उन्होंने औहदे का चार्ज संभालते ही ये दूसरा फंक्शन है जो मुस्तकीन को चेक तकसीम की जा रही है। सिंध गवर्नमेंट जिनकी चीफ मिनिस्टर है मौलाना हसन मादरी शाह साहब और पीपल्स पार्टी के चेयरमैन जनाब लालू जरदारी साहब के और अब 2 टर्म शाह साहब ने लोगों चेक तकसीम की। इस बात को अलफिया बयान किया जाता है कि ये तमाम लोग मुस्तहक हैं और मुस्तहकीन में चेक की तकसीम जाएगी और इंशाअल्लाह ये आंदा जारी रहेगा। लेकिन रिक्वेस्ट ये है कि अपनी जमीन के मुताबिक फैसला करें कि आप इसके हकदार हैं या नहीं। मैं एक मरतबा फिर महकमे के हुकूमत सिंध के सेक्रेटरी जनाब सैयद इम्तियाज अली शाह साहब और उसकी टीम को मुबारकबाद देता हूँ और ग्रेजुएशन पेश करता हूँ। शुक्रिया बहुत।
मुझे इस बात की खुशी है कि मैं मुस्तकीन को कुछ मुश्किल फर्स्ट था और वो मैं पूरा कर रहा हूँ, उनको हाथ दे रहा हूँ और खुशी हो रही है कि मैं इस मकसद पे हूँ और खुशी हो रही है कि मैं हकदारों को हक देने की कोशिश कर रहा हूँ। ये सेकंड टर्म तो इंशाल्लाह मुझे यकीन है कि ये जिनको हमने दिया है वो हकदार हैं, डिजर्व करते हैं। और इसके अलावा थोड़ा सिंध जो भी खिलाड़ी रह गए हैं जो मुस्तैद के नजर से रब्ता करें, इंशाल्लाह उनको ज़रूर काबिलियत की जाएगी। और मेरे ख्याल में ये क्रेडिट हमारे मोहतरम हमारे बिलावल भुट्टो ताई साहब, मोहम्मद अली शाह साहब और महबूब खान राजी की हदायत में ये हो रहा है। और ये हमारा प्रोविंस सिंध है जो ये कर रहा है, किसी और प्रोविंस में या फेडरल में कहीं ऐसी चीज़ नहीं हो रही। इस बात की भी हमें फख्र है कि सिंध इस चीज़ में क्यों लीड कर रहा है कि हम खिलाड़ियों को नाज़रीन असां सैयद इम्तियाज़ अली शाह जेको हिते सिंध स्पोर्ट जो सेक्रेटरी आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हाणे हलंदासीं साईं जी तरफ़। साईं खां पुछंदासीं घणो फंडिंग कई अथसि, घणो हितां पैसा विराया, चेक विराया अथनि, ऐं हाणे हलंदा साईं जी तरफ़। साईं इम्तियाज़ अली शाह हालांकि हीअ जेका तकरीब थी आहे हिन में तक़रीबन असां 70,25,000 असां अमाउंट डिस्ट्रीब्यूट कयो आहे। तक़रीबन 71 आहिनि असांजा खिलाड़ी जेके मुस्तैक हुआ, उनखे एंडोमेंट कम्यूनिटी वारनि एग्ज़ामिन कयो ऐं जेके डिज़र्विंग हुआ जहिड़े हिसाब सां उन्हनि खे सेंक्शन कयो।